अरे पखो छो बंद कयो अथई? धोती मुंह बंद न कयो, तारुन खे बाहि लगी आहे। हाँ? अरे अरे हे सॼी तारुनि खे बाहि लगी वेंदी। छोरे कारे खे सॾु कर त मिस्त्री खे वठी अचे, न त पूरे घर खे बाहि लगी वेंदी। छोरा कारा। हाँ बाबा अचां पियो। जी बाबा। ॾिस को मिस्त्री वठी आ त लाइट ठारायूं। बाबा रमू मिस्त्री वठी अचां। रमू कॾहिं खां मिस्त्री थियो आहे? वॾे टाइम खां आहे। अरे रमू वॾो मिस्त्री अथई। असां जूं टीवियूं, असां जूं डिशियूं, एंटीनाऊं, फ्रिजूं, एसियूं सभु रमू त ठाहींदो आहे। ॿियो केरु ठाहींदो आहे? वञ छोकरा, तूं रमू खे वठी आ। हाँ मामा वठी थो अचां। जल्दी आ। ओ नरम ओ गरम, ओ नरम ओ गरम। हाय नरम थोड़ा पाए तेरे साला छड़े पियो केर केरी छोकरा। माया छोरो कारो। रमू मिस्त्री किथे मिलंदो? हाँ यो रमू के हाय हाय पाण मिस्त्री जो पंहिंजो दुकान में खोली असां जी फ्रिज में ठाहींदो आहे। आए ने क्यूट छोकरे जो पूछी। हाँ ये लसड़े जो हाँ ए हिता सिद्ध कर। घर काथे दर? ये सामू घर पे तो दुकान पे सलामती जाने ने सुने खे। ठीक है मां वना तो परते दियो। अरे असां के तो कुछ दियो वने। असां के तो कुछ वंड पानी करायो वने। जाने छडो वन बेजे कंध में लगो। हाय सफा छोकरो तेज आ ॿियो वरी छा। हाय केॾी गर्मी थी वई आहे। अलाए केॾी महिल रमूअ खे छोकिरो वठी ईंदो। अचे तो धोती, सब्र त कर। बाबा मां रमू मिस्त्री वठी आवां। छा थियो आ? अड़े लानती हट, मूंखे कुछ कोन थियो आहे। घर में छा ख़राब थियो आ? परियां तारुन खे बाहि लगी आहे, पखो नथो हले। लाइट तव्हांजी ठही वेंदी पर 500 रुपया ख़र्चो खाईंदव। 500 रुपया। 500 फाल्ट कहिड़ो अथसि? फॉल्ट मां कढी वेंदोमांसि। 500 रुपया मूंखे ॾियो त तव्हांखे लाइट ठाहे ॾियांव। ख़बर ॾीस भला 500 रुपया। गर्मी में पिया मरूं। ठीकु आहे। पखे जो बटन अंधा परियां ॾिस। लाइट में जेका ख़राबी हुई मूं उनखे सेट करे छॾियो आहे। बाक़ी ॿी हिकिड़ी ॻाल्हि, तव्हांजे घर में न्याणीअ जो औलाद आहे? न, न्याणे जो औलाद कोन्हे। हा ॾिसो हाणे मुंहिंजे हिसाब सां जेको हिन में फॉल्ट मूं उहो कढी छॾियो आहे। बाक़ी हाणे तव्हांजे घर में न्याणी जो औलाद कोन्हे, उनजे करे तव्हांजे घर खे लॻल आहिनि तावीज़। सो मूं पंहिंजो कमु करे छॾियो आहे। बाक़ी हाणे तव्हां ॾिसो कंहिं पीर खे या कंहिं फ़क़ीर खे वठी अचो, घर में पढ़ाई वढ़ाई करो त जी आफ़त तव्हांजे घर खां परे थिए। ठीकु आहे, मुंहिंजो हाणे कमु थी वियो, मां हाणे हलां थो।